अगर सियासत जे सियाणप सां हरफ आयो नबूवत ते असां बरपा कंदासीं पोइ बग़ावत वाइदो आहे असां बरपा कंदासीं पोइ बग़ावत वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे कभी ख़त्मुन नबूवत जी हिफ़ाज़त वाइदो आहे मोहम्मद मीर दुनिया में नबी थी आखिरी आयो मोहम्मद मीर दुनिया में नबी थी आखिरी आयो कब्र ताईं इहा मनबी रसालत वाइदो आहे कब्र ताईं इहा मनबी रसालत वाइदो आहे मरण ताईं कभी अहिड़ी इबादत वाइदो आहे।